ज़िला कंबर शहदाद कोट का तहसील सिजावल जून जो भी बरसाती तबाहकारियों से बच न सका। शहर का मेन जोगी मोहल्ला में जहां घरों की छतें मुनहदिम हो गईं तो वहां दीवारें ज़मीन बोस हो गईं, मगर इंतज़ामिया की खामोशी गुज़श्ता 1.5 माह से बरकरार और अहले मोहल्ला मायूस और परेशान। बरसात के बंदि थींदे कम से कम महीनो सवा थी वियो आहे, पर हिन महिल ताईं असांजा तालके जेके अमलदार आहिनि, एसी साहब हुजे या मुख़्तियारकार, कंहिं बि असांजी सार संभाल न आहे लधी। तालके इंतिज़ामिया हुजनि या ज़िले इंतिज़ामिया हुजनि, जेके बि उन्हनि जा मेंबरान रखियल आहिनि उन्हनि जी मदद कई थी वञे। जोगी महला खे को बि नथो ॾिसे, न उन्हनि जी मदद था कनि। हिन महिल बि असांजे घरनि में महीनो सवा गुज़रंदे पोइ बि पाणी बीठल आहे, न पाणी जी नेकाली आहे न स्प्रे जी सहूलियत आहे। साईं ॾिसो था जॻहियूं किरी पियूं आहिनि, असां वटि मच्छर बि ॾाढा स्प्रे बि कोन थियो आहे, असां मिसकिन जा जायूं किरी पियूं आहिनि। साईं इहो जेको असांखे वॾो नुक़सानु थियो आहे, ज़िले इंतिज़ामिया बि कोन्हे ऐं मुख़्तियारकार बि कोन्हे। साईं असांजो अर्ज़ु इहो ई आहे त बरसातनि जी वजह सां जॻहियूं किरियूं पियूं आहिनि या परेशानी, पाणी में ॾाढो ॾुखियो दौर थो हले, महीनो थी वियो आहे, न को मुख़्तियारकार आयो आहे, न एसी साहब आयो आहे, न को ज़िले जा को ऑफिसर को अमीर आयो आहे असां ग़रीबनि जे लाइ। गुज़ारिश आहे हुकुमराननि खे त असांजी सार संभाल साईं। बरसातुनि खां वजह सां साईं हीअ दीवार आहे मुंहिंजे घर जी साईं किरी पई, अमड़ कुराड़ी मुंहिंजी शही थी वई साईं। उनखां पोइ ज़िले तालके नाज़म थियो, एसी साहब थियो, इहे केर बि साईं सार संभाल आहे अञा ताईं साईं को बि न आयो आहे। मुंहिंजी गुज़ारिश आहे हुकूमत खे साईं मुंहिंजी मो ग़रीब जी मदद कनि। हे तूफ़ानी बरसात में जेका आहे तबाहकारी थी ऐं घरनि में पाणी ऐं असांजा काफ़ी घर बि किरी पिया आहिनि, नुक़सान बि थी वियो आहे। पाणी तव्हां अॼु ताईं ॾिसंदो पाणी उहो बीठो आहे। असांखे को बि राशन वग़ैरह खाइण पीअण जो या टेंट वग़ैरह अॼु ताईं असांखे कोन मिली आहे, छो त असां ग़रीब हिकु क़ौम आहियूं। असांजो अल्लाह साईं खां सवा को बि को वाही वारिस कोन्हे। उन्होंने मज़ीद कहा कि हम बस इंतज़ामिया को ये बताना चाहते हैं कि हम भी सिजावल जूनेजो के शहरी हैं। अगर हमारे वोट की आपके पास अहमियत है तो हम और हमारे बेबस बच्चों की क्यों नहीं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी शहदाद कोट।